केतरा ही माण्हू नए साल जूं पंहिंजे पंहिंजे अंदाज़ सां ख़ुशियूं मल्हाईंदे गिरफ़्तार थींदा आहिनि। पंहिंजी जेका छुड़वागी आहे उनखे एंजॉय करण जी कोशिशि कंदा आहिनि। इंतिज़ामिया जो हाणे ड्यूटी में इहो शामिल थी वियो आहे त माण्हुनि खे मुझाइजे कीअं, माण्हुनि खे बंदि कीअं कजे, घरनि ताईं महदूद कीअं कजे ऐं माण्हू पंहिंजूं ख़ुशियूं उहे सेलिब्रेट न करे सघनि। बिस्मिल्लाह रहमान रहीम। प्रोग्राम कालम कल्याण सां गॾु तव्हांजो मेज़बान अल्लाह बख़्श कुंबर हाज़ुर ख़िदमत आहे। नाज़रीन मोहतरम, तव्हां सभूरनि ॾिसंदड़नि खे नओं साल मुबारक हुजे ऐं पुराणो साल 2022 जेको अलविदा असां खां थी चुको आहे, तमामु घणो भोॻियो वियो। हिन पूरे साल में अवाम ते केतिरो ई महांगाई खां वठी ॿोॾ, बरसाति, उन सभिनी जी जेके शयूं उहे माण्हुनि भोॻियूं। माण्हुनि वॾो अज़ाब में हुया, दरबदर हुया ऐं उन जा जेके असरात उहे अञा ताईं ख़तमु न थिया आहिनि। पर हिकिड़ी नई उमेद सां गॾु, नए जोश, जज़्बे, सोच सां गॾु 2023 खे समूरनि माण्हुनि भलीकार कयो आहे ऐं ख़ुदि हुक्मराननि खां बि माण्हू उमेद कनि था त शायदि हीउ साल कुझु बहितर इंतिज़ामात सां गॾु हुजे त जी सुकून वारी ज़िंदगी गुज़ारे सघनि। पर ईअं नज़र नथो अचे, छाकाणि त हिकिड़े डिघे अरसे खां दुनिया में नए साल जूं तक़रीबूं मल्हाइण जे हवाले सां ख़ुदि उतां जी हुक्मरान, उतां जी इंतिज़ामिया उहे इंतिज़ामात कंदा आहिनि, तक़रीबूं मुनक़द कंदा आहिनि त जी माण्हू अचनि, एंजॉय कनि ऐं उते जेको आतिशबाज़ी कई वञे ऐं बहितर नमूने सां नए साल जी जेका आहे जोश ऐं जज़्बे सां पुरअमन तरीक़े सां भरपूर इस्तक़बाल कयो वञे। हीअ त आहे सुधरियल दुनिया जी कहाणी। पर अणसुधरियल दुनिया, अणसुधरियल मुआशिरो जंहिंमें असां शामिल आहियूं, हितां असांजा जेके हुक्मरान आहिनि, जेका इंतिज़ामिया आहे, उहो इन्हनि ॾींहंनि में जेके उहे शाहराऊं बंदि कराईंदी आहे, रस्ता बंदि कराईंदा आहिनि, ॿेल सुवारी ते जेको आहे उहो पाबंदी विधी वेंदी आहे, माण्हुनि खे हिकिड़ो पूरो टार्चर में विधो वेंदो आहे ऐं किथे बि अहिड़ियूं सरकारी तक़रीबूं उहे मुनक़द न थींदियूं आहिनि जिते माण्हू गॾिजी मन पंहिंजो सराहो कनि, ख़ुशियूं मल्हाए सघनि, पुराणे साल खे जेको आहे अलविदा करें, नए साल खे आजियां कनि। त इन क़िस्म जी का अहिड़ी सूरत हाल नज़र न ईंदी आहे। ईअं लॻंदो आहे त इंतिज़ामिया जो हाणे ड्यूटी में इहो शामिल थी वियो आहे त माण्हुनि खे मुझाइजे कीअं, माण्हुनि खे जेको आहे बंदि कीअं कजे, घरनि ताईं महदूद कीअं कजे ऐं माण्हू पंहिंजूं ख़ुशियूं उहे सेलिब्रेट न करे सघनि। पोइ इन जे नतीजे में थिए इहो थो त माण्हू पंहिंजनि घरनि ते, बंगलनि ते, फार्म हाउस ते, मख़सूस जॻहियुनि ते उते उहे तक़रीबूं मुनक़द कंदा आहिनि। उन में समूरियूं उहे रंगीनियूं शामिल हूंदियूं आहिनि जेके असांजे रियासत जे कानून में उन ते पाबंदी हूंदी आहे ऐं उते उहो ख़र्चु कयो वेंदो आहे। ऐं माण्हू जेके आहिनि पंहिंजी भड़ास कढण लाइ पोइ हवाई फायरिंग बि कंदा आहिनि पंहिंजनि घरनि जे छतियुनि ते चढ़ी ऐं ॿाहिरि जेको आहे वन व्हीलिंग मोटरसाइकिल ते नौजवान उहे बि कंदा आहिनि ऐं कारूं जेके आहिनि उन पे स्पीड सां गाॾियूं उहे डोड़ाईंदा आहिनि। इन सां रोड हादसा थींदा आहिनि। केतिरा ई माण्हू नए साल जूं पंहिंजे पंहिंजे अंदाज़ सां ख़ुशियूं मल्हाईंदे गिरफ़्तार थींदा आहिनि ऐं हुननि जी जेका ज़िंदगी जी शुरूआति उहा केस खे मुंहुं ॾींदे ऐं पुलिस जे उन्हनि कानूननि खे मुंहुं ॾींदे ऐं जेल में गुज़ारींदे उतां खां उन्हनि जी शुरूआति थींदी आहे। हाणे जेतिरे क़दुरु बहितर इंतिज़ामात जेकॾहिं इंतिज़ामिया जी तरफ़ां थियल हुजनि त माण्हुनि खे ॿिए तरफ़ सोचण जी ज़रूरत ई न पवंदी। पर हुकुम जे तरफ़ां, इंतिज़ामिया जे तरफ़ां के एॾा ख़ासि इंतिज़ामात न थियल हूंदा आहिनि जंहिंजे करे नौजवान जॾहिं पंहिंजे स्क्रीन ते ऐं ख़ासि तौर ते इंटरनेट जी दुनिया ते जॾहिं ॻंढियल हुजनि था दुनिया में, त नौजवाननि जे ज़हन में हिकिड़ो इहो ख़्यालु जुड़े थो त दुनिया हिन तरीक़े सां सेलिब्रेट करे थी नए साल, त असांखे बि इन तरीक़े सां करणु खपे। त पोइ उहो इंतिज़ामात कंदा ऐं दुनिया सां कुल्हो कुल्हे में मिलाए जशन मल्हाइण लाइ सोचींदा आहिनि। पर हितां जी जेका इंतिज़ामिया आहे उहा वरी कुल्हो कुल्हे में मिलाए न ॾींदी आहे। हुन जा पंहिंजा हिकिड़े रूल्स ऐं रेगुलेशन्स हूंदा आहिनि जेके हुकूमत वक़्त जे तरफ़ां हुननि खे ॿुधायो वेंदो आहे, उते कंदा आहिनि। हाणे इहा ज़रूरत आहे हुकूमत खे त हुकूमत पंहिंजनि माण्हुनि जो जेको आहे ख़्यालु रखे, उन्हनि जे जज़्बनि जो एहतराम करे, उन्हनि जे ख़ुशियुनि लाइ हिकिड़ा अहिड़ा इंतिज़ामात करे त जीअं माण्हू शर्मंदो न थिए, माण्हुनि खे तकलीफ़ न थिए, माण्हू भरपूर नमूने सां बहकी ख़ुशी विचां ज़िमेदारी सां जेको आहे उहे ख़ुशियूं सेलिब्रेट कनि। हिते नौजवान नसुल पोइ पंहिंजी जेका छुड़वागी आहे उनखे इंजॉय करण जी कोशिशि कंदा आहिनि ऐं उन छुड़वागी सां तमामु घणा नुक़सानात थींदा आहिनि जंहिंजे करे तमामु जेके वालिदीन आहिनि उहे अज़ाब में गुज़ारींदा आहिनि ऐं उन्हनि खे तमामु घणी तकलीफ़ हूंदी आहे, टेंशन हूंदो आहे, ओनू हूंदो आहे ऐं केतिरा ई घर जेके आहिनि उहे सोग में तब्दील थी वेंदा आहिनि। हाणे इहा ज़रूरत आहे हुकूमत वक़्त जी
त उहे माण्हुनि खे ख़ुशियूं ॾे, पंहिंजूं ज़िमेदारियूं संभाले, माण्हुनि खे आज़ादी जो जेको आहे उहो हिकिड़ो अहसासु ॾियारे ऐं छुड़वागी तरफ़ माण्हू न वञनि। इहा हुकूमती ज़िमेदारी आहे जेका हिन वक़्त ताईं निभाइजंदे नज़र नथी अचे ऐं माण्हुनि जूं जेके ख़ुशियूं आहिनि उहे अधूरियूं हूंदियूं आहिनि, अणपूरियूं हूंदियूं आहिनि ऐं माण्हू जेके आहिनि बहितर नमूने सां उहे ख़ुशियूं न मल्हाए सघंदा, उनखां महरूम हूंदा आहिनि ऐं माण्हुनि खे हिकिड़ा अंदर खां बेचैनी हूंदी आहे, तकलीफ़ हूंदी आहे ऐं इन ॻाल्हि जो हू अहसासु बि माण्हुनि खे हूंदो आहे त आख़िरकार असांजे लाइ हिते इंतिज़ामिया तरफ़ां, हुकूमत तरफ़ां अहिड़ियूं ख़ुशियूं मल्हाइण लाइ बंदोबस्तु छो नथा कया वञनि। जेतिरा माण्हुनि जूं ख़ुशियूं ख़तमु करण लाइ, ख़ुशियुनि खे रोकण लाइ इंतज़ामात कया था वञनि, जेकॾहिं ख़ुशियूं भरपूर नमूने सां मल्हाइण लाइ जेकॾहिं हुकूमत एफर्ट्स वठे, इंतज़ामात करे, त मां उहो सम्झां थो माण्हुनि खे बि हिकिड़ी ख़ुशी थींदी ऐं जेके असांजा इदारा आहिनि, जेके उन राति चौक ऐं चौकस हूंदा आहिनि, उन्हनि खे बि इन महिनत करण जी ज़रूरत न पवंदी आहे। इहो सोचण जो वक़्तु आहे त दुनिया केॾांहुं पई वञे ऐं असां केॾांहुं पिया वञूं, असांजे मुआशिरे में माण्हुनि जी डिमांड छा आहे ऐं असां उन्हनि खे ॾेई छा रहिया आहियूं। इहो हुकूमत खे ज़रूरु इन तरफ़ सोचणु खपे ऐं पंहिंजे होश हवास ऐं ज़िमेदारी सां गॾु इहो हुकूमत खे इंतज़ामात पंहिंजी आवाम जे ख़ुशियुनि लाइ ज़रूरु करे ॾियणा पवंदा, तॾहिं हिकिड़ो हुकूमत जी साराह थींदी ऐं आवाम उनजी दिलो जान सां एहतराम पुण कंदी। असांजे प्रोग्राम जो वक़्तु ख़तमु थियो, वरी मिलंदासीं कंहिं ॿिए प्रोग्राम में। तेसीं ताईं पंहिंजे मेज़बान अल्लाह बख़्श कुंबर खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़। पाकिस्तान ज़िंदाबाद।